दोस्तों हींअर मां आयो आहियां मामो दुर मोहम्मद अबड़ो साहब वटि। असीं हिकु इदारे में बि कमु कयोसीं। मामो रिटायर थी वियो। ख़बर पई त अॼु तबियत कुझु बहितर न अथसि। मां चयो मामे खां कॉलोनीअ मां हाल अहवाल वठी अचां। हींअर मामे सां वेठो आहियां। मामा छा हाल आहे तबियत वग़ैरह? अल्हम्दुलिल्लाह सर, अल्लाह सही आहे। अल्लाह अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो, आबाद कंदो। अल्हम्दुलिल्लाह 10-12 साल गॾु गुज़ारियोसीं। वरी कॉलोनीअ में बि हिकिड़ीअ में ई रहूं था। अल्लाह सर, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो रब साईं। अल्लाह वॾो करीम आहे। न न मामा अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे। ज़रूरी आहे हिक ॿिए जी सार संभाल मिलणु जुलणु। अल्लाह साईं तव्हांखे सिहत बि ॾे, ख़ुशि रखे पंहिंजे बचनि सां। अल्लाह अल्लाह वॾो करीम आहे। हीअं मां मामे दुरमन खां तबियत जो हाल अहवाल वठी पंहिंजे घर तरफ़ आयो आहियां। काफ़ी अरसे खां पोइ अल्हम्दुलिल्लाह मुलाक़ात थी, हाल अहवाल थियो। तबियत बहितर न आहे उन वीचारे जी। अल्लाह कंदो बहितर थींदो। हींअर जीअं त सुबुह ड्यूटीअ ते वञिणो आहे कराचीअ, ऐं मुंहिंजी गाॾीअ जी टैंकी ख़ाली थी चुकी आहे। हींअर मां वञा पियो पंप तां गाॾीअ में पेट्रोल वग़ैरह भराए छॾियां, ताकी जीअं सुबुह जो नमाज़ पढ़ी करे ऐं पंहिंजी ड्यूटीअ लाइ रोज़ीअ लाइ रवानो थिजे। सर जी ये शेल बुराक पंपर में अभी पेट्रोल डलवाया मैंने, इसलिए कि ताकि सुबह सुबह कहीं पर जाना ना पड़े और डायरेक्ट नमाज पढ़ के ड्यूटी के लिए रवाना हो। पेट्रोल इसलिए मैंने डलवा लिया। अभी घर की तरफ जाते हैं और इंशाअल्लाह नमाज के बाद आराम करेंगे। आराम के बाद सुबह ड्यूटी पर जाने की तैयारी होगी। अल्लाह खैर करे। ये पंप से अभी रवानगी हो रही है, घर की तरफ जा रहा हूँ। रिवर्स गाड़ी में पेट्रोल डलवाने के बाद अल्हम्दुलिल्लाह एक अचीवमेंट पूरी हो गई है, अचीव हो गई है। वो मैं दूसरे व्लॉग में बताऊंगा। उस काम से हम मार्केट आए हुए थे, अभी मार्केट से वापस घर जाएंगे और उस अचीवमेंट का एक अलग से व्लॉग बनाऊंगा। फिर वो मैं यूट्यूब पे डालूंगा, फिर सबको इंशाल्लाह बताएंगे, खुशखबरी देंगे। अल्लाह हाफिज़। आज का व्लॉग कंप्लीट हो गया। अल्लाह हाफिज़।